अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां जमशेद। अॼु जो असांजो टॉपिक आहे शाह लतीफ़ ते थियल PhDs। चूंड जमशेद ख़ान। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी ॿोलीअ जो मुतालियो। PhD आहे आफ्ताब शाह जी। शाह लतीफ़ जी शाइरीअ जो समाजी कारज। PhD आहे एहसान दानिश जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे दौर में सिंध जूं मज़हबी ऐं इल्मी हालतूं। PhD आहे अनीस फातिमा सुमरो जी। शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट। PhD आहे HT सुरले जी। शाह ऐं सचल जो तक़ाबुली अभ्यास। PhD आहे बलदेव मटलाणी जी। शाह जे कलाम जे रोशनीअ में औरत जो मुतालियो। PhD आहे हुसन बानू सोमरो जी। यूनिवर्सल मैसेज ऑफ शाह अब्दुल लतीफ़। PhD आहे दुरेशवार सैयद जी। शाह लतीफ़ जी वाई, बुण बुनियाद, इर्तिका ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जो किरदारु। PhD आहे ज़ुल्फ़कार कुरैशी जी। शाह जे कलाम में लोक अदब। PhD आहे रहमान गुल पालारी जी। शाह लतीफ़ जे शाइरीअ में सुजाॻीअ जो फ़लसफ़ो। PhD आहे रुकैया आमुर जी। शाह अब्दुल लतीफ़ एंड हैज़ टाइम्स। PhD आहे सतनदास झांगियाणी जी। शाह लतीफ़ जी शाइरीअ में इस्तारा ऐं तशबीह निगारीअ जो तहक़ीक़ी जाइज़ो। PhD आहे सैयदा उमे कुलसूम शाह जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ जो लिसानी जाइज़ो। PhD आहे शाज़िया पिताफ़ी। सिंधी सक़ाफ़त ऐं शाह अब्दुल लतीफ़। PhD आहे शाहनवाज़ सोढर जी। शाह जी जमालियाती शाइरीअ जो तहक़ीक़ी जाइज़ो। PhD आहे शकुंतला सेवाणी जी। शाह लतीफ़ जे शाइरीअ में जिदोजहद। PhD आहे शहनाज सुमरो जी। शाह लतीफ़ जे शाइरीअ में जमालियात जो तसवुर। PhD आहे शेर महराणी जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दौर में तसौफ़ जा सिलसिला। PhD आहे आबिद मज़हर जी। शाह जे कलाम जो समाजी ऐं तारीख़ी अभ्यास। सिंध जे क़दीम ऐं वेझे इतिहास जे रोशनीअ में 5000 क़बिल मसीह खां 1834 ताईं। PhD आहे अब्दुल हफ़ीज़ कुरैशी जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ में इस्लामी क़द्र। PhD आहे अब्दुर्रहमान जिस्कानी जी। शाह अब्दुल लतीफ़ एंड हैज़ सूफ़िस्टिक थाट। PhD आहे अब्दुल गफ़ार सुमरो जी। शाह अब्दुल लतीफ़ जे दौर जूं हालतूं। PhD आहे ग़ुलाम हैदर चन्नो जी। शाह लतीफ़ ते थियल तहक़ीक़ जो जाइज़ो। PhD आहे ग़ुलाम मुस्तफ़ा खोड़ो जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शाइरीअ में अलामत निगारी। PhD आहे ग़ुलाम नबी सदायो जी। शाह लतीफ़ जे शाइरीअ में औरत जो रूप। PhD आहे फ़हमीदा हुसैन मेमुण जी। शाह लतीफ़ जी ॿोली डिक्शन जो तनक़ीदी जाइज़ो। PhD आहे फ़हमीदा शाह जी। शाह लतीफ़ जे कलाम में मर्द जो कलाम। PhD आहे मोहम्मद इब्राहिम सम्मो सिंधी जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ाहमती शाइरीअ जो तहक़ीक़ी अभ्यास। PhD आहे मोहम्मद मारूफ़ ख़ुश्क जी। शाह लतीफ़ हैज़ लाइफ एंड वर्क्स। मोतीलाल जोतवाणीअ जी PhD आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो नज़रिया हयात। PhD आहे नूर मोहम्मद शाह जी। ही 3 PhDs शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह ते थियल आहिनि। उमेदु आहे त तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि ईंदो। जेकॾहिं तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त दोस्तनि ॾांहुं शेयर ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूरु लिखो। महिरबानियूं, दुआउनि में यादि।